कंडियारो खानवाण सैयद मोहम्मद शाह गवर्नमेंट हाई स्कूल तुनिया बखा शाम सालाना क्विज़ कॉम्पिटिशन ऐं स्पीच जे मुक़ाबलनि जो शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिं में स्कूल जे उस्तादनि हेड मास्टर बशीर अहमद तुनियो, अली ढिनो तुनियो ऐं ॿियनि उस्तादनि समेत शागिर्दनि तोड़े मुअज़्ज़िज़ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि जे वालिदिन पिणु शिरकत कई। तक़रीब जी शुरूआति तलावत कलाम पाक सां कई वई, जिते मुनक़द प्रोग्राम में 6 खां 10 क्लास ताईं जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुक़ाबले में हिस्सो वरितो ऐं बहितरीन तक़रीरी मुक़ाबलो थी गुज़रियो ऐं प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध जे सक़ाफ़ती लिबास पहिरें ख़ूबसूरत टेबलोस पेश कया, तक़रीरूं कयूं ऐं सिंधी गीतनि ते रक़्स पिणु कयो। जिते तक़रीरी क्विज़ कॉम्पिटिशन में महिनती ॿारनि, जंहिं में पहिरीं, ॿीं ऐं टीं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में कप, मेडल ऐं ॿिया इनाम विरहाया विया। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर उस्ताद बशीर अहमद तुनियो, अली ढिनो तुनियो, इमदाद अली महसर, इक़रार अली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई करणु असांजो अवलीन तरीन फ़र्ज़ु आहे। आख़िर में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में मिठाइयूं, समोसा, पकोड़ा ऐं ॿियूं शयूं विरहायूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।